खिलाईंदे खिलाईंदे तू रुआड़े हलियो वें। ही याद ॾियारे मोकिली आहे ॻोठ हाजी मोहम्मद उस्मान जमाली खां अब्दुल हमीद जमाली ऐं मुजीब रहमान जमाली नंढड़े मालिक रहमान उर्फ पप्पू जमाली जो ओचिते विछोड़े ते लिखनि था। मार पोइ मौत तोण मुदाइतो आहीं घाई अहिड़ा घोट जिन जी मुद न हुई मरण जी। मौत त बरक आहे, हर कंहिंखे मौत जो मज़ो चखणो आहे, पर ओचितो मौत जीउ खे झोरे छॾे थो। अॼु हिकु अहिड़ी कथा खणण ते मजबूर कयो जेका बतारीख़ 25 जुलाई सूमर जे ॾींहुं 2022 उन अभागे ॾींहुं जे गुलाब जो गुल छिनी वरितो। 6 सालनि जो ख़ूबसूरत बालक मालिक रहमान सुबुह सवेर पिरे फुटण महिल नंढड़नि ॿारनि सां गॾु खेॾण जे लाइ घर खां ॿाहिरि निकिरी वेंदो हो। जॾहिं ॿिया ॿार घर मोटी ईंदा हुआ त मालिक रहमान बि उन्हनि सां गॾु पंहिंजी जीजल माउ जी झोली में अची सुकून जी निंड सुम्हंदो हो। 25 जुलाई सूमर जी शाम जॾहिं ॿिया ॿार रांदि खेॾे वापसि घर पहुता हुआ, पर उन्हनि ॿारनि सां गॾु मालिक रहमान उर्फ पप्पू न मोटियो त जीजल माउ ऐं पीउ मोहम्मद अयूब जमाली ऐं घर वारनि में मायूसी फैलिजी वई। ऐं पोइ त मालिक रहमान जी ॻोल्हा कंदे कंदे घर जा भाती बेहाल बणिजी विया। अमड़ ऐं संस बाबा भाइरनि मथां ॾुखनि जा बादल भरिजी आया। आख़िरकार उन अभागे ॾींहुं शाम 5 वॻे ॻोठ जे पासे में पाणी जी खॾे मां नंढड़े मालिक रहमान जो कोमल लाश पंहिंजे बाबा मोहम्मद अयूब जमाली खे मिलियो। उन वेले मोहम्मद अयूब जमाली संस अमड़ ऐं असां सभिनी मथां क़यामत कड़की पई हुई, छो त ॿार गुलाब जा गुल हूंदा आहिनि। पोइ जॾहिं उहे गुलाब कुमाइजी वेंदा आहिनि त दिलि दाऊं कंदे झुरी पवंदी आहे, मन मरी वेंदो आहे, साह खे सकरात लॻी वेंदी आहे। उन महिल ॼण ज़मीन पेरनि मां निकिरी वई हुजे। प्यारे मालिक रहमान और पप्पू जे विछोड़े के सदियूं न पर कुछ कलाक थिया आहिनि, पर महसूस ईअं थो थिए ॼण के सदियूं गुज़रियूं हुजनि। बिछड़ा सदा से कि रुत ही बदल गई, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया। प्यारा मालिक रहमान और पप्पू, अॼु असांखे उहे ॾींहं यादि था अचनि जॾहिं तूं पंहिंजी अमड़ ऐं बाबा मोहम्मद अयूब जी झोली में बाता बोल बोल ॿोले शरारतूं कंदो हुएं, ऐं अॼु तुंहिंजा उहे ॿोल हमेशह जे लाइ ख़ामोश थी विया आहिनि। हा मालिक रहमान, अञा तोखे नंढड़नि ॿारनि सां ख़ूब रांदियूं खेॾणियूं हुयूं। तुंहिंजे बाबा तुंहिंजे अमड़ जूं सभु हसरतूं अधूरियूं रहिजी वयूं जेके हुननि दिलि में समाए रखियूं हुयूं। त मालिक रहमान और पप्पू, तुंहिंजे हथनि ते मेहंदी सजाइबी ऐं तूं घोट थींदे, पर यार उहे उमेदूं अधूरियूं रहिजी वयूं। अॼु असां तुंहिंजे मिठड़े आवाज़ ॿुधण लाइ तरसी रहिया आहियूं, ऐं असां तोखे सॾु करे करे थकिजी पिया आहियूं, पर तुंहिंजो मिठड़ो आवाज़ ॿुधण में नथो अचे। प्यारा पप्पू, तूं किथे आहीं? जवाब त ॾे। हा भा मोहम्मद ख़ान, जंहिं बाग़ मां बुलबुलियूं उॾामी वञनि उहे बाग़ चमन न आहिनि रहंदा, मुकमल वीरान थी वेंदा आहिनि। ईअं ई प्यारा मालिक रहमान, तूं सॼे ॻोठ खे वीरान करे हलियो वें। अॼु उहे ई घटियूं वीरान लॻियूं पियूं आहिनि जितां तुंहिंजो गुज़र थींदो हो। उहे ॻोठ हाजी मोहम्मद उस्मान जूं घटियूं अॼु उन्हनि घटियुनि खे ॾिसी तुंहिंजी यादि रुआड़े थी। प्यारा, तूं अहिड़ी जल्द जुदाई छो कई? तूं मिटनि माइटनि रिश्तेदारनि अज़ीज़नि हिकु जॾनि नंढड़नि ॿारनि ऐं सभिनी खे अधु सफ़र में छॾे हलियो वें, ऐं असांखे उहा ख़बर कोन हुई त तूं सिर्फ़ु यादूं ॾेई हलियो वेंदे। प्यारा, तूं त पंहिंजे प्यारनि ऐं दिलि वारनि जो दादलो बालक हुएं, पर प्यारा मालिक रहमान, उहे सभु ख़ुशियूं तूं ग़मनि में तब्दील करे हलियो वें। प्यारा, तुंहिंजे ओचिते विछोड़े दिलि में हिकु वॾो खाल ॾेई छॾियो आहे जेको कॾहिं बि भरिजी नथो सघिजे। नंढड़ा पप्पू, तुंहिंजे ओचिते विछोड़े ते ॻोठ जे हर हिकु मासूम ॿार खां वठी वॾे ताईं अखियूं लुड़कनि सां समुंड जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि, ऐं नंढा वॾा सभु ॾुख बर्दाश्त करण जी कोशिशि करे रहिया आहिनि, पर ॾुख बर्दाश्त नथो थी सघे, ऐं अखियुनि मां लुड़क ज़ारो ज़ार वही था अचनि। बसि जेको रब जी रज़ा अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त प्यारे मिठड़े हबीब जे सदके प्यारे मालिक रहमान जमाली खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम आता फ़रमाए। आमीन।